अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिराज कलहोड़ो लिखे थो। मरहूम अली हसन चांडियो पुराणो डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जो अॻुवाण हुयो, जेको खाबीदुर जे ख़ात्मे खां पोइ डॉक्टर कादर मक्सी सां उन वक़्तु मिलियो जॾहिं हू जीए सिंध में रहंदे साईं जीएम सैद खां परभरो रहण लॻो हुयो ऐं हुन जीए सिंध तहरीक असांजी नज़र में जे उनवान सां हिकु चौपड़ी छपराए विरहाई हुई, जंहिंमें हुन पाण खे टियों ग्रुप करार ॾिनो हुयो। उन चौपड़ी में हुन जसाफ़ में 99%, मुहाज़ में 80% ऐं पोरित संगत में 70% कारकुननि जी ताईद हुअण जी दावा कई हुई। पर संदसि ग्रुप जी इलेक्शन कमेटी जॾहिं जसाफ़ जी इलेक्शन कराई त संदसि हिमायती पैनल शिकस्त खाधी ऐं हफ़्ते सवा बाद हुननि जसाफ़ जी अलहदा बाडी ठाहे वरिती, जॾहिं त मुहाज़ ऐं पोरित संगत में त जहिड़ोक संदसि दुको ई दाख़िल न हुयो। बहरहाल जीअं हिन लेख में अली हसन चांडियो लिखियो त लेफ्ट जे धुरियुनि कादर मक्सी सां गॾिजण जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ संस कमु हली पियो। ज़ाती तौर कादर मक्सी खे आउं अकेलो ज़िम्मेवार न चवंदुसि। उनजी उन गैर तनज़ीमी ऐं गैर असूली सरगर्मियुनि जी जंहिं बि मदद ऐं हिमायत कई से पिण वतन ऐं क़ौम जा ॾोही आहिनि, जिन में अली हसन चांडियो बि बराबरि जो शरीक हुयो। बहरहाल संदसि लिखणी तारीख़ जो हिसो आहे जंहिंखे नई नस्ल ॾाढो ज़रूरु अचणु घुरिजे। ऐं हाणे अली हसन चांडिया जी उहा लिखणी अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो। जीएम सैद जे फ़िक्र खां अलॻि थींदड़ कादर मक्सी उन वक़्तु ॾाढो मशहूरु थी चुको हो। LMC में पंजाबियुनि सां मज़ाहिमत करे खेसि मज़ाहिमतकार सम्झो पए वियो। शागिर्द तहरीक में हिमायत वधी रही हुई, पर साणुसि गॾु कारकुन जो अंग तमामु घटि हो। पर मुखिया कारकुन साणुसि गॾु हुआ। शफ़ी बुरफ़त, हाणोको जसम चेयरमैन आसिफ़ बालादी, हाणोको जस्कम अॻवान मीर आलम मरी, जस्कम आरिसर अॻवान मुनवर लगारी, डॉक्टर अली अहमद रिंद, हैदर शाहानी, डॉक्टर दोदो महेरी, नवाब लगारी, डॉक्टर अज़ीम कूंधर जेको मारिजी वियो। कादर मक्सी उन्हनि पंहिंजनि साथियुनि सां कचहरी कई त पनाहगीर सिंधियुनि जा दुश्मन आहिनि, खेनि सबक़ सेखारिजे। मुंहिंजी ॼाण मूजिबि मुनवर लगारी, शफ़ी बुरफ़त, आसिफ़ बालादी उन मौक़िफ़ सां सहमत न थिया, बल्कि अक्सर साथियुनि इख़्तिलाफ़ रखियो, पर कादर मक्सी बज़िद हो त न कुझु करणु खपे। जॾहिं साथियुनि खां पुछियो त पंहिंजी पार्टी कमज़ोर आहे, वसीला न आहिनि, एॾो वॾो अमल कीअं थींदो, उन ते हुन चयो त इहो मूं ते छॾे ॾियो ऐं हुन तयारी कई। सिंध जा बदनाम धाड़ेल ऐं कुझु कारकुन उन अमल में शरीक थिया। 30 सेप्टेम्बर शाम जो 7 वॻे जो वक़्तु मुक़ररु कयो वियो। हैदराबाद शहर में हमले जी वॾी तयारी कई वई। मां उन राति कराची में रहियल हुअसि। राति जो 9 वॻे जॾहिं मौसमियात वटि पहुतुसि त हीरा स्क्वायर, जोहर स्क्वायर लाइ सवारी न पे मिली। ओचितो हिकु जीप अची बीठी, जंहिंमें चंद नौजवान वेठल हुआ। मूंखे ॾिसी गाॾी बीहारियाऊं ऐं चयाऊं अच वे। जान मोहम्मद बुलेदी, तंहिं चयो तोखे ख़बर न आहे त शहर में छा थियो आहे। मूं वराणियो न, चयाईं जल्दी कराची मां हलियो वञ। सुबुह सवेर जंग पढ़ियमि, जंहिंमें लिखियलु हो त हैदराबाद में आम माण्हुनि जो क़त्लेआम, 250 बेगुनाह मारिजी विया। हमले आवरनि जानू आरई ऐं कादर मक्सी जा नारा पिया। ठीकु हमले दौरान सॼे शहर जी बिजली बंदि कई वई। हिकु बि MQM जो कारकुन क़तल न थियो। चवनि था त 60 सिंधी माण्हू बि खाज बणिजी विया। उन वाक़िए जे रद्द अमल में राति जो कराची में मासूम ऐं बेगुनाह सिंधियुनि ते क़यामत कड़की पई। 6 महीननि जी सैरिश पंहिंजे बाबे सां गॾु मारी वई। उस्ताद मुनवर पठान, तरक़ी पसंद फ़िक्र ऐं वाइज़ ग्रुप जो कारकुन मारिजी वियो। पुनल बुघियो ऐं ॿिया केतिरा ई सिंधी ॻोल्हे ॻोल्हे मारिया विया। उन राति ॼण त मौत जो राकास सिंधियुनि लाइ वाक़ा करे रहियो हो। 30 सेप्टेम्बर जा जोधा के ॿेलनि में वापसि विया ऐं के वरी कोयटा जे सरीना होटल जा मज़ा माणे रहिया हुआ। 30 सेप्टेम्बर जे केस में जिन माण्हुनि खे मुलविस कयो वियो हो, उन में वॾो हिसो धाड़ेलनि जो हो। मिसाल तौरु हसन चांडियो, जानू आराई, ग़ुलाम रसूल कोराई, ग़ुलाम मोहम्मद बुलेदी, लाइक चांडियो, दादन चांडियो, मुस्तफ़ा चांडियो, बहावल डेश्क,
नूर जान मगसी, हिदायत खुसो ऐं ॿिया। जॾहिं त कारकुननि में कादर मगसी, हैदर शाहाणी, नवाब लगारी, मुनवर लगारी, शफ़ीब उर्फ़त, अज़ीम कुंदर, अब्दुल्लाह मेमण, डॉक्टर गुलाब लस्काणी, करीम लगारी, एहसान लगारी, हमीद मेमण ऐं ॿिया शामिल हुआ। 3 सेप्टेम्बर ऐं 1 अक्टूबर जे वाक़िअनि में हिकु राय इंतिहाई सघारे अंदाज़ में उभरी साम्हूं आई। MQM ज़ियाउल हक़ जे दौर में वजूद में आई। मुहाजरनि जो नारो हणी मैदान ते लथा ऐं चयाऊं त सिंधी मुहाजर गॾिजी फुलुट कंदड़नि खे सिंध मां भॼाइबो। MQM खे सिंध जे क़ौमप्रस्तनि, सिंधी बहिराड़ी ऐं तइलीमी इदारनि ताईं रसाई ॾिनी। इस्टेब्लिशमेंट महसूसु कयो त किथे सिंध जा आज़ादी पसंदि ऐं शहरी मुहाजर गॾिजी सिंध खे आज़ादु न कराए वठनि। उन करे उन्हनि एजेंसियुनि जे दलालनि सिंधी तोड़े मुहाजरनि खां कमु वरितो वियो। जॾहिं जॾहिं ग़लतफ़हमियूं वधियूं पए त ॿिन्ही धुरियुनि जे कमेटियुनि जा इजलास सॾाया थिए विया, पर कॾहिं राति जे अंधेरे में त कॾहिं सिज जी रोशनी में दहशतगर्दी थींदी रही ऐं अहिड़ी रीति 3 सेप्टेम्बर जो वॾो वाक़ियो कराए MQM खे सिंध में मुनज़म तनज़ीम जी शक्ल ॾियारण में मदद कई वई। सुवाल ही थो पैदा थिए त जेकॾहिं 1988 में हर मुहाजिर सिंध दुश्मन हो त पोइ 1995 में डॉक्टर कादर मगसी कराची में अमन मार्च कंहिंजे चवण ते कयो ऐं सियासी राय कीअं तब्दील थी त हर उर्दू ॻाल्हाईंदड़ दहशतगर्द नाहे, सिर्फ़ु MQM कातिल ऐं रहज़न आहे। 3 सेप्टेम्बर वाक़े खां पोइ सिंध खे जेके नुक़सान पहुता: नंबर 1 मुहाजिरनि जी अक्सरियत MQM सां बीठी। नंबर 2 बेगुनाह सिंधी माण्हू टारगेट करे मारिया विया ऐं पंहिंजनि घरनि कारोबारनि खां महरूम थी विया। नंबर 3 शहर मुकमिल तरह नस्ल परस्तनि जे हथ चढ़ी विया। नंबर 4 पंजाब ख़िलाफ़ ग़ुलामी जी जंग जो मुंहुं फेराए ॿिए नंबर दुश्मन ॾांहुं कयो वियो। नंबर 5 शख़्सियत परस्ती जो रुझान वधियो। ची गवेरा तौरु उभरियल किरदारु पार्टी ठाहे ॾियण बजाए वाहिद लीडरशिप तनज़ीम जी तबाही जो कारण बणियो। सॼी दुनिया में मज़ाहिमत दौरान दुश्मन खे टारगेट कबो आहे। आम क़तल खे दहशतगर्दी चइबो आहे, छाकाणि त सिंधी माण्हुनि खे शहरनि में वञण ते अमली तरह पाबंदी हुई। माण्हू मारिया थिए विया। टोपी ऐं अजरक जी इज़त न हुई, पर उहो सभु कुझु आम उर्दू ॻाल्हाईंदड़ न पर MQM जा दहशतगर्द करे रहिया हुआ। हीउ वाज़ह कंदो हलां त आफ़ताब शेख MQM जो अॻुवान हो। उन ते बशीर ख़ान कुरैशी ऐं उनजे साथियुनि तरफ़ां हमिलो अक़लमंदी हुई, पर अंध में ऐं बिजली बंदि कराए आम वाटड़नि ते हमिलो इंसानी जे बिल्कुलु उबतड़ आहे। उहा असाइनमेंट हुई जंहिंजा नतीजा अॼु ताईं भोॻे रहिया आहियूं। यादि रहे त उन वाक़े में 250 मुहाजिर सिंधी ऐं मेमण मारिया विया। कंहिंखे बि सज़ा कान लॻी। साॻे वक़्तु 1 अक्टूबर ते समय बेगुनाह सिंधी मारिया विया। उन जा केस अल्ताफ़, इशरतुल इबाद, आफ़ाक़, आमिर ख़ान ऐं ॿियनि ते दाख़िल थिया। खेनि बि सज़ा न मिली। अल्ताफ़ साफ़ रस्तो ॾेई लंडन मोकिलियो वियो। इशरतुल इबाद 11 सालनि खां गवर्नर रहियो। आफ़ाक़ ऐं आमिर ख़ान खे बाद में फ़ौजनि जे टैंकनि ते चाढ़े कराची ते कब्ज़ो कराए वियो हो। हाणे फ़ैसिलो आवाम करे त कातिलनि खे कीअं आजो छॾियो वियो ऐं रिआयतूं मिली रहियूं आहिनि। ॿिन्ही वाक़िअनि पुठियां सघारा इदारा मुलविस हुआ। पंहिंजी पसंदि जा नतीजा वरिताऊं। उहे किरदार अञा ताईं महफ़ूज़ ऐं कंहिं न कंहिं किरत सां लॻल आहिनि। उन वक़्तु GA सिंध जे समूरनि धड़नि ऐं GM सैद उन अमल जी निदा कई हुई। अॼु 3 सेप्टेम्बर में मुलविस अक्सर धाड़ेल मरी चुका आहिनि ऐं ॾोहनि या बीमारियुनि सबबि, जॾहिं त मुलविस ॼाणायल शागिर्दनि जी अक्सरियत डॉक्टर कादर मगसी खां संदसि पॉलिसियुनि सबबि अलॻि थी चुकी। ची गवेरिया ऐं मज़ाहिमतकार नाले सां मशहूरु डॉक्टर कादर मगसी ॿुधाए त 1998 खां पोइ हेल ताईं त हज़ारे सिंधी माण्हू मारिया विया आहिनि, पर उन लाइ मज़ाहिमत केॾांहुं वई। संदसि पार्टी जो कारकुन मोहम्मद अली भट्टी हड़ताल दौरान मार्च महीने में MQM हथां मारिजी वियो, पर संदसि मज़ाहिमती पार्टी उन लाइ कुझु बि न करे सघी ऐं मज़ाहिमतकार मगसीअ 60 ॾींहं खां पोइ तर्जियत लाइ पहुतो। हाणे आम ऐं ख़ासि लाइ 3 सेप्टेम्बर वारो वाक़ियो ॻुझो नाहे रहियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में अली हसन चांडी जी लिखणी पेश करे रहिया हुआसीं, जेका संदसि किताब मुंहिंजो सियासी सफ़र में मौजूदु आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन